रानीपुर में ख़बरवाद से शेयर कंदासीं। रानीपुर में गुलशलीम भेलाल बिरादरी पारा जवाबदार की गिरफ्तारी लाइ क़ौमी इशारे ते लगल धरणे जो केस 50 ॼातल ऐं 50 अणॼातल खिलाफ दाख़िल कयो वियो आहे। टायरन के बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करण ते पुलिस एसकम अगवान मुजीब भेलाल समेत 50 ॼातल ऐं 50 अणॼातल खिलाफ सरकार की मदद में केस दाख़िल करे छॾियो आहे। रानीपुर में ब्रेकिंग न्यूज़ हवा से शेयर कई पिया। रानीपुर में गुलशलीम भेलाल बिरादरी पारा जवाबदार की गिरफ्तारी लाइ क़ौमी इशारे ते लगल धरणे जो केस 50 ॼातल ऐं 50 अणॼातल खिलाफ दाख़िल कयो वियो आहे। टायरन के बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करण ते पुलिस एसकम अगवान मुजीब भेलाल समेत 50 ॼातल ऐं 50 अणॼातल खिलाफ सरकार की मदद में केस दाख़िल करे छॾियो आहे। रानीपुर में ब्रेकिंग न्यूज़ हवा से शेयर कई पिया। रानीपुर में गुलशलीम भेलाल बिरादरी पारा जवाबदार की गिरफ्तारी लाइ क़ौमी इशारे ते लगल धरणे जो केस 50 ॼातल ऐं 50 अणॼातल खिलाफ दाख़िल कयो वियो आहे। अवां क्या कई पिया। टायरन के बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करण ते पुलिस एसकम अगवान मुजीब भेलाल समेत 50 सुञातल ऐं 50 अणॼातल खिलाफ केस दाख़िल कयो वियो आहे। रानीपुर में ब्रेकिंग न्यूज़ हवा से शेयर कई पिया। रानीपुर में गुलशलीम भेलाल बिरादरी पारा जवाबदार की गिरफ्तारी लाइ क़ौमी इशारे ते लगल धरणे जो केस 50 ॼातल ऐं 50 अणॼातल खिलाफ दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं रानीपुर में धरती टीवी के रिपोर्टर गुलशन चांडियो खां। जी गुलशन, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, भेलाल बिरादरी ऐं सरकार जो पाण में ज़मीन के मामले से 2 ॾींहं अॻु झेड़ो थियो। झेड़े जा जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ भेलाल बिरादरी पारां क़ौमी इशारे ते धरणो हयो वियो हो, जंहिंजो केस भेलाल जे 50 सुञातल ऐं 50 अणसुञातल माण्हुनि मथां सरकार की फरियाद ते रानीपुर थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। सरकार की फरियाद एएसआई मुरीद हुसैन पिताजी जे फरियाद में ॼाणायो आहे त हिसे मामूल मुताबिक़ गश्त करे रहियासीं त इतला मिलियो त शाह जी मिशन क़ौमी इशारा भेलाल बिरादरी पारां रोड बंदि कयो आहे। धरणे वारे हंधि ॾिठोसीं त भेलाल बिरादरी जे माण्हुनि खे हथनि में पिस्टल लठियूं जिन आम गाॾियुनि जा शीशा भॻा तोड़ फोड़ कई, गाॾियुनि जा नुक़सान कयो। धरणे में मौजूद जिस्म मकान मुजीब भेलाल, कदम अली, दमसाज़ अली जेको आहे सो सदाम, मुश्ताक ऐं अमजद, वक़ार गुफ्तार, आमिर हसन, इरफान समेत सभिनी भेलाल हुया जिन ड्यूटी ते मौजूद पुलिस अलकारनि खे धिका ॾिना। अहिड़े क़िस्म जो रानीपुर थाणे ते केस दाख़िल कयो आहे, जॾहिं त केस दाख़िल थियण बाद का गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। जी मेहरबानी गुलशन चांडियो तफ़सील ॾियण जे लाइ।